लुंडे गिदड़ जी कहाणी। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं पुराणे ज़माने में हिकिड़े झंग में हिकिड़ो लुंडो गिदड़ ऐं उनजी ज़ाल रहंदा हुआ। से मुंहिंजा उहो लुंडो गिदड़ पंहिंजी ज़ाल सां गॾु सैर सपाटनि ते बि निकिरंदो हो ऐं कई इलाइक़ा आसा पासा घुमी ईंदो हो। हिकु भेरे उहो लुंडो गिदड़ पंहिंजी ज़ाल सां रुलंदो पिनंदो सैर सपाटा कंदो कंदो अची हिकिड़े दरिया जे कप ते आबाद सरसब्ज़ ऐं शादाब बाग़ में पहुतो। सी गिदड़ जो बाग़ में पहुतो, उते मेवेदार ऐं थधी छांव वारा घाटा वण ॾिठईं। पाणी जूं ख़ूबसूरत डंडूं ढोरा ॾिसी उहो लुंडो गिदड़ असुल चहिरियो थी पियो। असां ॻाल्हि था कनि त उन बाग़ में बाग़े पोइ खीमा खोले वेही रहियो ऐं लुंडे गिदड़ हमरा खे सुठा मेवा जो खाइण लाइ मिलिया, सो मेवा खाई खाई मस्तु थी पियो। उनजे बाग़ जा सादा सुदा जानवर उनखे ॾिसी पिया ॾकंदा हुआ। सोचाऊं त अलाए केरु अची असां ते कड़कियो आहे। सी सादनि सुदनि जानवरनि वीचारनि ॾाढियूं महिमानियूं खारायूं, पर लुंडो लालची हो। सो हुननि जी महिमान नवाज़ियूं ॾिसी करे उहो लुंडो लालची गिदड़ माॻे ई हुननि ते दबदबो हलाइणु लॻो ऐं सोचाईं त छो न इन्हनि साधड़नि ते दबदबे सां हुकूमत कयां। सो पंहिंजी ज़ाल सां सलाह कयईं। हुनजी ज़ाल त हुन खां बि 4 रतियूं लालच में वधीक हुई, सो उहा बि उन सां गॾु सलाह में शामिलु थी वई ऐं ॿिन्ही ॼणनि गॾिजी अची साधन सुधन जानदारनि खे बेवकूफ़ बणाइणु शुरू कयो। से लुंडे गिदड़ जी ज़ाल रोज़ नवां नवां खाधा खाइण ऐं ज़ेवर पाइण जो ॾाढो शौक़ीन हुई। पोइ त हुन जा ठठ थी विया। हुन सम्झो हाणे पटराणी थींदसि, सो मुड़ुस खे चयाईं झटि कर पंहिंजी हुकूमत जो ऐलान कर। से मुंहिंजा लुंडो लालची गिदड़ झटि पल में हिकु वॾे वण ते चढ़ी वियो ऐं वठी कुकाट कयईं। हिकु इंतिहाई वॾे वण ते, वॾे पोड़े वण ते, ताक़तवर वण ते चढ़ी वियो ऐं वठी कुकाट कयईं। संदसि बेसुरे कूक ते वण मां पखी फड़ करे अची पट ते पिया। सभु जानवर अची वण हेठां जमा थिया। से पखी के वीचारा काॾे विया, के उॾामी विया, के कीअं थियो ऐं ॿिया परे परे जा जानवर गिदड़ जे बेसुरे कूकनि ते अची हुते गॾु थिया त छा मामिलो आहे ऐं छो गिदड़ दाऊं पियो करे। से जॾहिं खोड़ सारा जानवर उते अची गॾु थिया, तॾहिं गिदड़ रोबदार आवाज़ में चयो त मुंहिंजी प्यारी रयत, ए मुंहिंजी प्यारी अवाम, मूंखे अव्हां जी मिसकिनी हालत ते ॾाढो ॾुख थियो आहे। मां तव्हांजे हिन बाग़ खे गुरबत ऐं मिसकिनी मां कढी हिकु सरसब्ज़ ऐं शादाब बाग़ में वठी ईंदसि। तव्हांजो तहफ़ुज़ कंदसि। तंहिं करे अॼु खां अव्हां मुंहिंजी रयत आहियो ऐं अव्हां जो बादशाह आहियां। से मुंहिंजा लुंडे गिदड़ जी इन्हनि ॻाल्हियुनि ते सादा सुदा जानवर ही ॿुधी करे शशदर थी विया ऐं हुननि जे वहम गुमान में बि न हुयो त को हिकु महिमान असां ते ईअं लांग वाराईंदो। सही ॿियनि त गिदड़ जूं ॻाल्हियूं पिए ॿुधियूं, पर हिकिड़े नंढड़े सैड़ खां इहो रहियो न थियो ऐं रड़ करे चयाईं त असांजो बादशाह अलाह आहे, तूं केरु आहीं जो असां ते हुकूमत करण वारो थींदे। असां आज़ादु आहियूं ऐं आज़ादु रहंदासीं। से मुंहिंजा गिदड़ खे सेड़ ते ॾाढी कावड़ अचणु लॻी ऐं उतां वण मां अंब पटे सेड़ खे वाहे कढियईं। वीचारो सेड़ तॾहिं ते ई मरी पियो। सभु जानवर सुसी विया, डिॼी विया, डप में माठ करे वेही रहिया। गिदड़ ॿीणो रड़ करे दाॿे सां चयो त जंहिं बि मूंखे बादशाह वञण खां इनकार कयो, तंहिंजो अशर हिन सेड़ जहिड़ो थींदो। हिन बग़ावत कई, ही बाग़ी थियो, हिन बाग़ी सेड़ जहिड़ो अशर थींदो। से मुंहिंजा पुरसुकून सरसब्ज़ बाग़ में पलियल, अमन अमान में पलियल सादड़ा जानवर संदसि अॻियां झुकी विया। संदसि दाॿा ऐं दहशत ॿुधी करे घबराइजी विया। से मुंहिंजा पोइ त लुंडे गिदड़ बाग़ में बाहि ॿारे ॾिनी ॾाढा ऐश करणु लॻो। संदसि ज़ाल ॾाढा वेस वॻा पाता,
ज़ेवरनि जा असुल भंडार भरे छॾियईं। अमन अमान जी वादी में लुंडो गिदड़ ग़रीब जानवरनि खे फुरींदो रहियो, संदसि रत चूसींदो रहियो। कई कूंदर जानवर कुआए छॾियईं, कई पखी पिंजरे में क़ैद कराए छॾियईं। ख़ूबसूरत डंडनि मां रत जी बू अचण लॻी। सिम जा ज़ुल्म बरबरती जी हुकूमत केतिरा ॾींहं हलणी आहे। सो हिकु ॾींहुं कुझु नौजवान नांग, सेड़, लेलड़ू, गाभो ऐं विछूं पंहिंजे देश में थींदड़ ज़ुल्म ते सोचे रहिया हुआ त कीअं पंहिंजो देश आज़ादु करायूं। तॾहिं गाभे हिकु सलाह ॾिनी। सभिनी वाह वाह कई ऐं तयारी करण में लॻी विया। से गिदड़ जी महफ़िल में कंहिंखे बि अचण जी इजाज़त न हुई, सवाइ उन्हनि जे जेकी क़ीमती तोहफ़ा आणींदा हुआ। सो गाभे जी सलाह सां हिकु सोनी पेती पंहिंजी ॻिची में वधी सेड़ वञी महल में पहुतो। हीउ सेड़ साईं उन सेड़ जो दोस्त हो जंहिंखे उन लुंडे गिदड़ धक सां मारियो हो। से गिदड़ ऐं संदसि ज़ाल उनजो इस्तक़बाल कयो। सेड़ चयो, मां तव्हां लाइ ख़ासि तोहफ़ो आंदो आहे। हिन पेती में ॻठा ऐं ॿिया क़ीमती ज़ेवर आहिनि। इहे तव्हां क़बूल करियो ऐं मुंहिंजो तोहफ़ो आहे तव्हांजे लाइ। सिम जी इहा ॻाल्हि ॿुधी करे गिदड़ ऐं संदसि ज़ाल जेकी ॿई लालची त अॻे हुआ, ॾाढा सराह थिया, ख़ुशि थिया ऐं पेती खणी अंदरि बंदि कमरे में वञी वेठा। होॾां साईं सेड़ बि दोस्तनि वटि अची पहुतो। सभु जानवर ॾाढा ख़ुशि हुआ। अॼु खेनि ज़ालिम बादशाह खां आज़ादी मिलणी हुई। सिंह गिदड़ ऐं संदसि ज़ाल सोन जी लालच में जीअं ई पेती जो ढकु खोलियो त हिकु फुकट सां गिदड़ खे हथ में सुई चुभंदे महसूसु थी। जीअं ई हुन ढकु खोलियो त हुनखे हथ में सुई चुभंदे महसूसु थी ऐं उते लेथड़ियूं खाइणु लॻो। पोइ साईं कारीहर नांग गिदड़ जी ज़ाल खे वरितो। गिदड़ जी ज़ाल ॾाढियूं रड़ियूं कयूं, पर नांग हिकु ज़हर भरियल डंग वाहे कढियसि। गिदड़ जी ज़ाल जे मरण खां पोइ पहिरीं शीशे जो गिलास नांग खे फण में हयो। गिदड़ जी ज़ाल मरण खां पहिरीं शीशे जो गिलास नांग खे फण में हयो, जंहिं करे नांग वीचारो बि उते ई किरी पियो। लुंडे गिदड़ ऐं संदसि ज़ाल जी हुकूमत ख़तमु थी वई ऐं हिकु भेरो वरी देश में अमन अमान क़ाइमु थियो। साईं मुंहिंजा हिन कहाणी जो उमेदु आहे मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हिकु सेड़ जंहिं बग़ावत कई, बाग़ी थियो त उन ई क़ुर्बानी ॾिनी ऐं उन जे नतीजे में उनखां उत्साह वठी उनजा दोस्त ऐं उनजा ॿिया बाग़ में रहंदड़ जानवर ज़ालिम समाज में ज़ालिम बादशाह ख़िलाफ़ु उथी खड़ा थिया ऐं पोइ नांग पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई पंहिंजे बाग़ीचे जे बाक़ी साथियुनि खे, बाक़ी जानदारनि खे ज़ालिम लुंडे गिदड़ खां बचाए वरितो। सिम जा अॼु असां वटि बि जेका हालत आहे, ख़ासि तौरु सिंध जी, सो हीअ कहाणी ॿुधी करे उमेदु आहे तव्हां कहाणी जो मक़सदु सम्झी विया हूंदा त सिंध खे कीअं वेरनि खां, ज़ालिमनि खां बचाइजे ऐं पंहिंजी धरती खे कीअं सरसब्ज़ ऐं आबाद रखिजे। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।